खणी किलाशन कुल्हे ते ओ तो दाई दस यार वो तोजा मुंहिंजा दुश्मन ला मारे छॾी दस मन ठार ओ हाणे रमज़ान चवे प्यार के पक्को आहे मुझे पिरी साला अदा साईं हिन कलाम जे लाइ फरमाइशा कंडियारी खां फाइज़ महमद वसाण अकील अहमद वसाण ऐं इमाम दीन जूड़े जो ऐं माशूक उन जा दोस्त जेके उस्ताद गिदोड़ जा दोस्त आहिनि आशिक़ पंहिंजे महबूब जे बारे में चए थो त महबूब ते पहाड़ा लॻी विया ख़त लिखी चए पियो ऐं गैरो मुंहिंजे महबूब खे छॾियो मूंसां मिले जे भला न त तव्हांखे मारे ख़तम कंदे पे हेड़े नमूने सां धाड़ियल बणिजी ईंदसि सही ॻाल्हि आहे इसी चए पियो किलाशन जा करे कड़का किलाशन जा करे कड़का वठी पंहिंजो यार वींदस मां किलाशन जा करे कड़का वठी पंहिंजो यार वींदस मां दुश्मन खे ॾेई दड़का दुश्मन खे ॾेई दड़का वठी पंहिंजो यार वींदस मां किलाशन जा करे कड़का वठी पंहिंजो यार वींदस मां किलाशन जा करे कड़का वठी पंहिंजो यार वींदस मां पंहिंजे ख़त में आवाज़ लिखियो ऐं पंहिंजे गैर ॾे मोकिले पियो तो हिन तरह लिखियो चए पियो हेॾां अॻिते ईंदे जॻह थींदे हिकिड़ो असांजो फ़ैर करे बाहा वेंगर भड़का वठी पंहिंजो यार वींदस मां करे बाहा वेंगर भड़का वठी पंहिंजो यार वींदस मां किलाशन जा करे कड़का किलाशन जा करे कड़का वठी पंहिंजो यार वींदस मां दुश्मन खे ॾेई दड़का वठी पंहिंजो यार वींदस मां दुश्मन खे ॾेई दड़का वठी पंहिंजो यार वींदस मां जो ॾींहुं त आशिक़ जो महबूब न पहुतो ॾिसी उनखे लिखे पियो उस्ताद गिदोड़ा भलारो ॾींहुं आयो ॾिसो मुंहिंजा ही लटा लीड़ा पर चए थो अॻियां अव्हां जे करे कड़का वठी पंहिंजो यार वींदस मां अॻियां अव्हां जे करे कड़का वठी पंहिंजो यार वींदस मां किलाशन जा करे कड़का किलाशन जा करे कड़का वठी पंहिंजो यार वींदस मां दुश्मन खे ॾेई दड़का वठी पंहिंजो
मिसाल में ॾिसी आहे किथे तो इता का खाली ऐं नहीं त जेसी महबूब गॾु वठी नसी आहे मूंखे उमेद आहे हक़ीक़त आहे दरुंदे ॾिसी चएसि पियो सही ॿुधा चवे गम शाद ईंदसि बराबर खाली वापस बेनावी दसो हमारी वाह त चए पियो करे झेड़े संदा झटका वठी पंहिंजो यार बि दसमा करे झेड़े संदा झटका वठी पंहिंजो यार बि दसमा इलाशन जा कर कड़का इलाशन जा कर कड़का वठी पंहिंजो यार बि दसमा दुश्मन खे ॾेई तड़का वठी पंहिंजो यार बि दसमा दुश्मन खे ॾेई तड़का वठी पंहिंजो यार बि